दोस्तों अॻिते तव्हां ॾिसंदो त जेका अली ख़ान खे क़ैद कयूं वेठा आहिनि माण्हू इहे पैसनि जे लाइ कयूं वेठा आहिनि। इन्हनि पंहिंजी शाहनवाज़ ख़ान सां बि सचाई न कई। जेको शाहनवाज़ ख़ान हिन खे पालींदो हुयो त इन जो मतिलबु इहो आहे त हीअ सिर्फ़ु पैसे जे लाइ कमु कंदा आहिनि। रहसनि वारा हिननि ताईं पुॼी वेंदा आहिनि दोस्तो, ऐं रहसनि वारा अली ख़ान खे छॾाइण में कामयाबु थींदा आहिनि। हू इन जे करे इहो क़दमु खणनि था त जीअं असां पंहिंजे भाउ मिठनि खे छॾायूं, ऐं रहसनि वारनि खे आहिस्ता आहिस्ता एसी ताईं धप पइजी वेंदी आहे। हू पैसनि जे लाइ रहसनि वारनि सां वञी ॻाल्हाईंदा आहिनि, तव्हां घणा पैसा ॾींदव, तव्हांजो दुश्मन तव्हांजे हवाले कयूं। रहसनि वारनि खे त पोइ ख़ुशख़बरी मिली वेंदी आहे। रहसनि वारा चवंदा आहिनि जेतिरा तव्हां घुरंदव ओतिरा ॾींदासीं, तव्हां अली ख़ान जे हवाले कयो। हुननि खे पंहिंजो भाउ छॾाइणो हूंदो आहे, इन जे करे हू ख़ुशि थी वेंदा आहिनि। इन्हनि खे चटो ॾेई करे, मतिलबु इन खे लालच ॾेई करे इन्हनि खां अली ख़ान फुरे वेंदा आहिनि। अहिड़े हिसाब सां अली ख़ान पंहिंजे हवाले करे पंहिंजे भाउ खे छॾाइण जी हू कामयाबु कोशिशि कंदा आहिनि, ऐं रहसनि वारनि जा भाउ खुली ईंदा आहिनि त असांखे अली ख़ान मिली वियो, ऐं पोइ मुराद सां हू डीलिंग कंदा आहिनि। अचण वारा एपिसोडनि में इहे सीन तव्हांखे ॾिसण वटां मिलंदा। होॾो सोडल बि आयो आहे, सोडल जी बि हाणे आहिस्ता आहिस्ता ॿियनि खे बि ख़बर पइजी वेंदी। ख़ासि करे सोडल खे घर वारा चवंदा तूं हितां हलियो वञ त भलो थिए, हिते न रहो, तुंहिंजे लाइ मसइला मसाइल पैदा थी सघनि था। अहिड़े हिसाब सां सोडल ॻाल्हि कोन मञंदो। जॾहिं ॻाल्हियूं ॿुधो त हेॾा मसइला वधी विया आहिनि, अली ख़ान जो मसइलो थियो आहे, त हू चवंदो मां पंहिंजे सौट सां ज़रूरु मिलंदुसि। पोइ बि हू ज़िद कंदो आहे। पंहिंजी लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा।